कदीम ज़माने में एक बादशाह ग़ुलामन जे बाज़ार में वियो, जिते हुन एक ग़ुलाम छोकरी ॾिठी जंहिंजी क़ीमत तमाम घणी ॿुधाई पे वई। बादशाह हैरान थी पुछो, अड़े छोकरी, तो में अहिड़ी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे जो सॼे बाज़ार में तुंहिंजी क़ीमत सभिनी खां वधीक आहे? छोकरीअ अदब सां जवाब ॾिनो, बादशाह सलामत, मुंहिंजी क़ीमत मुंहिंजी ज़हानत ऐं अकुल जे करे आहे। बादशाह मुस्कुराए चयो, ठीकु आहे, जेकॾहिं तूं एतिरी होशियार आहीं त मां तोखां कुझु सवाल पुछंदुसि। जेकॾहिं सभिनी जा सही जवाब ॾींथी त तोखे आज़ाद करे छॾींदुसि, पर जेकॾहिं हिकु बि जवाब न ॾिनई त तोखे क़त्ल कयो वेंदो। छोकरी दिलेरी सां चयो, मुंहिंजे लाइ ठीकु आहे बादशाह सलामत। बादशाह सवाल करणु शुरू कया। नंबर 1, सभ खां क़ीमती लिबास कहिड़ो आहे? नंबर 2, सभ खां बहितर खुशबू कहिड़ी आहे? नंबर 3, सभ खां लज़ीज़ खाधो कहिड़ो आहे? नंबर 4, सभ खां नरम बिस्तरो कहिड़ो आहे? ऐं नंबर 5, सभ खां ख़ूबसूरत मुल्क कहिड़ो आहे? छोकरीअ विकिणंदड़ ॾांहुं मुड़ी चयो, मुंहिंजो घोड़ो तयारु कर, छो त मां हाणे आज़ाद थियण वारी आहियां। पोइ हुन जवाब ॾियणु शुरू कया, सभ खां क़ीमती लिबास उहो आहे जेको कंहिं ग़रीब वटि हिकिड़ो ई हूंदो आहे। उहो लिबास ई हुन लाइ हर मौसम, हर ख़ुशी ऐं हर ग़म में कमु अचे थो। सभ खां बहितर खुशबू माउ जी खुशबू आहे, भली हूअ माल चारे या ॻोठ जी मज़दूर छो न हुजे, पर पंहिंजे ॿार लाइ उन जी खुशबूअ खां वधीक सुहिणी का बि खुशबू नथी थी सघे। सभ खां लज़ीज़ खाधो उहो आहे जेको बुख लॻे त खाइजे, जॾहिं पेट ख़ाली हुजे त सुकल मानी बि बहितरीन दावत लॻे थी। सभ खां नरम बिस्तरो उहो आहे जेको इंसाफ़ कंदड़ इंसान खे नसीब थिए थो। ज़ालिम माण्हूअ लाइ त मलमल ऐं रेशम बिस्तर बि तकलीफ़ ॾींदड़ बणिजी वेंदा आहिनि। इहे सभु जवाब ॿुधी बादशाह हैरान थी वियो। छोकरी घोड़े ते वेठी ऐं वञण लॻी त बादशाह ओचितो चयो, अड़े छोकरी, तूं हिकु सवाल जो जवाब अञा न ॾिनो आहे। सभ खां ख़ूबसूरत मुल्क कहिड़ो आहे? छोकरी तरसी एतमाद सां चयो, बादशाह सलामत, दुनिया जो सभ खां ख़ूबसूरत मुल्क उहो आहे जेको आज़ाद हुजे, जिते को बि ग़ुलाम न हुजे ऐं जिते जा हुक्मरान ज़ालिम या जाहिल न हुजनि ऐं जिते पंहिंजे मफ़ादनि लाइ का बि तरमीम न कई वञे। छोकरीअ जो इहो आख़िरी जवाब ॿुधी बादशाह जे अखियुनि में बेसाख्ता ॻोढ़ा अची विया ऐं इंसानियत जी सॼी तारीख़ जो सबक़ इन्हीअ जुमिले में समाइजी वियो। फेरोज़ अली जूणेजो जी चूंड में फ़क़ीर दादन जूं सिटूं त सभु कुझु हली रहियो आहे शराफ़त जी ओट में। आख़िर एवज़ इन्हीअ जे ख़राब आहे मोट में पदमन जे हूंदे कंहिंजी बि पूरी नथी पवे। पदमन जे हूंदे कंहिंजी बि पूरी नथी पवे। पूरो हर को सूट ऐं टाईअ में कोट में अख सभु कंहिंजी तॾहिं खुली वेंदी दादना। अख सभु कंहिंजी तॾहिं खुली वेंदी दादना। माण्हूअ खे लॻंदो मौत जो धक जॾहिं चोट में।